अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में आवा है इशायो माहिया फरहा औरंगजेब। सब खां पहिरीं एक नज़र हेडलाइंस। Hand over the Pakistan Army Command to Chief of Army Staff Designate General Syed Asim Munir, Hilal-e-Imtiaz Military. ख़वातीन और हज़रात, जनरल कमर जावेद बाजवा ने पाक फौज की कमान बाज़ाब्ता तौर पर चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल सैयद आसिम मुनीर, हिलाल-ए-इम्तियाज मिलिट्री को सौंप दी। जनरल आसिम मुनीर पाक फौज 17 सिपह सालार और कमान संभाले वरती। GHQ में पाक फौज कमांड की तब्दीली वारी तकरीब जनरल कमर जावेद बाजवा आर्मी चीफ जे कमांड स्टॉक जनरल आसिम मुनीर हवाले कई। तकरीब में अगुड़ो आर्मी चीफ जनरल राहील शरीफ, एयर चीफ ऐं चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्जा मौजूद। तकरीब में परडेही वजीर बिलावल भुट्टो जरदारी, घरू वजीर राणा सनाउल्ला ऐं मरियम औरंगजेब शरीक। तकरीब दौरान जनरल कमर जावेद बाजवा के गार्ड ऑफ ऑनर पेश। जनरल कमर जावेद बाजवा चवे थो जनरल आसिम मुनीर जी मुकर्ररी फौज ऐं मुल्क लाइ इंतहाई हाकारी साबित थींदी। LOC हुजे या दहशत गर्दी ख़िलाफ़ जंग, पाक फौज मुंहिंजे आवाज़ खे लपाए कयो। जनरल आसिम मुनीर जी कामयाबीअ लाइ दुआ गो आहियां। पाक फौज जी कुर्बानियुनि जे करे ही मुल्क में अमुन आहे। नेपरा बिजली 32 पैसा फी यूनिट सस्ती करण जी मंजूरी ॾेई छॾी। घटिताई अक्टूबर जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कई वई। बिजली क़ीमतनि में घटिताई जो फ़ैसिलो लाइफ लाइन ऐं के इलेक्ट्रिक वाक़फ़ेदारनि ते लागू न थींदो। मुल्क में बोर्ड सबब पीपुल्स पार्टी जो योम तासीस सादगीअ सां मल्हाए रहिया आहियूं। कराची डिवीज़न पारां नश्तर पार्क में सुभाणे अवामी इज्तिमा थींदो। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त पीपुल्स पार्टी हिन मुल्क में जमहूरियत लाइ तमामु वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। इमरान खान जी हुकूमत में समूरनि पार्टियुनि फ़ैसिलो कयो त इस्तीफ़ाऊं ॾिनियूं। PP क़यादत चयो त असेंबलियुनि में वेही सियासी वेड़ कजे। नतीजे में इमरान खान घर भेड़ो थियो। असां इमरान खान खे आईनी ऐं कानून तरीक़े सां घर भेड़ो कयो। पीपल्स पार्टी पारां रावल हाउस राहोकी में योम तासीस के हवाले से जलसे जूं तैयारियों तेज़। जलसे में 20,000 खां वधीक कुर्सियों लगाई वयूं। वडी स्टेज तैयार कई वई। जलसे की निगरानी लाइ समय मर्द तोड़े लेडी पुलिस एहलकार ड्यूटी निभाईंदियूं। जलसे की कामयाबी लाइ शर्जील इनाम मेमण रावल हाउस राहोकी पहुतल। शर्जील इनाम मेमण चवे तो इमरान नियाज़ी वारो मेड़ाको को मेड़ाको हो। इमरान नियाज़ी के मां ॾेखारींदसि। इमरान नियाज़ी मुल्क मां माण्हू गॾु कया, मार्गो तक जा माण्हू गॾु कंदसि। परडेही खाते जे तर्जुमान चयो आहे त परडेही मामलनि बाबति मुमलिकती वज़ीर हिना रब्बानी खर जी सरबराही में पाकिस्तान जो आला सतही वफ़द अफ़गानिस्तान जे दौरे ते काबुल पहुची वियो। पाकिस्तानी वफ़द काबुल में अफ़गान उबूरी हुकूमत सां सियासी ॻाल्हियूं कंदो। ॿितरफ़नि लाॻापनि सीड़पकारी में सहकार ऐं इलाइक़े जी सलामती बाबति ख़यालनि जी ॾे वठि थींदी। हिना रब्बानी खर अफ़गानिस्तान में अमुन ऐं ख़ुशहालीअ लाइ पाकिस्तान जे अज़म ऐं हिमायत जो वर्जाउ कंदी। नौशहरा फिरोज में 11 ॾींहं गुज़रण बावजूद भी डिप्टी कमिश्नर मुक़रर न थी सघियो। डिप्टी कमिश्नर जो वहिंवार मुअत्तल। FIA पारां दाख़िल केस की कॉपी आवाज़ न्यूज़ के हथ। मोटरवे करप्शन स्कैंडल में मुलवस अहम शख्सियतनि जे मुल्क मां फरार थियण जा इत्तला।